पल मोहे लघु लागी प्राकृत नार अंग अनुरागी प्राकृत नार अंग अनुरागी सिय शोभा नहीं जाए बखानी जगदम्बिका रूप गुण खानी जगदम्बिका रूप गुण खानी। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साध संगत, तहां सभिनी जो स्वागत आहे श्री रामचरितमानस जे हिन सत्संग में, जंहिंमें राम चरित भी आहे, सीता चरित भी आहे। उनमें अॼु सीता जो हिकु सुंदर वर्णन तो अचे। सीता जे बारे में धनुष यज्ञ जो प्रसंग हली रहियो आहे। सीता जो स्वयंवर थियणो आहे। राजा जनक इहा कसोटी रखी आहे कि जेको धनुष खे खणंदो, शिव जो धनुष ॾाढो भारी आहे, खणी करे प्रत्यंचा चढ़ाईंदो ऐं टोड़ींदो, उनखे सीता वरमाला पाईंदी। अॼु आख़िरी ॾींहुं आहे उन कसोटीअ जो, न त इहा शर्त त चङे टाइम खां रखियल हुई। अनेक राजाऊं आया भी हुआ, हाराए करे हली भी विया हुआ। अॼु प्रतिज्ञा जो अॼु लास्ट ॾींहुं आहे। त राजा जनक चवाराए छॾियो आहे सभिनि खे, अगरि अॼु कोई धनुष न खणी सघियो त पोइ बसि सीता कुंवारी रहिजी वेंदी। त अॼु जेतिरा बि बचियल आयो, अचो ऐं आजमायो। उन स्वयंवर में राम ऐं लक्ष्मण भी आया। हिकिड़े ऊंचे आसन ते गुरुअ सां गॾु वेठा आहिनि राम लक्ष्मण। गुरु विश्वामित्र, ॿिए बि राजाऊं महाराजाऊं वेठा आहिनि। राजा जनक पंहिंजे सिंहासन ते, पंहिंजे उन राजा जे आसन ते वेठो आहे। नगरवासी स्त्री पुरुष, ॿार ॿुढा सभु वेठा आहिनि पंहिंजे पंहिंजे वर्ण जे अनुसार। सभु जॾहिं वेही रहिया, सभु पहुची विया। सभिनि खे विहारण खां पोइ सीता जी एंट्री थी थिए। राम जी एंट्री थी त राम जे सौंदर्य जो वर्णन कयो वियो। हाणे सीता जेॾी महिल अचे थी, गोस्वामी तुलसीदास लिखे थो, जान सु अवसर सिय तब पठै जनक बोलाए, चतुर सखी सुंदर सकल सादर चली लवाए। राजा जनक हाणे ॾिठो अवसर आहे, सभु अची विया आहिनि।
चई सीता खे वठी अचो। त सुंदर ऐं सियाणियूं सखियूं सीता जूं, चतुर सखी सुंदर सकल, सुंदरता ऐं सियाणप जो मेल घटि थींदो आहे। समझदारी ऐं सुंदरता, सीता जूं जेके साहेड़ियूं हुयूं सखियूं, उहे सीता खे वठी आयूं हुयूं। चतुर सखी सुंदर सकर, सादर चली लवाए, उहे वठी बि हलनि पयूं त उते बि उन्हनि जी समझदारी नज़र अचे पई। सादर वठी पयूं हलनि सीता खे। जेॾी महिल सीता हाणे आई आहे न, त गोस्वामी तुलसीदास सीता जी सुंदरता जो वर्णन तो करण चाहे। सीय शोभा नहीं जाए बखानी, पर चए तो वर्णन न करे सघबी। जगदम्बिका रूप गुण खानी, वर्णन न करे सघण जा ॿ कारण आहिनि कि हिकु त उहा माउ आहे सीता असांजी, पर ॿियो वरी कोई करण बि चाहे सीता जी सुंदरता, भई कथा आहे त सुंदरता जो वर्णन करणो ई आहे, त न करे सघबो, छो त उहा रूप गुण खानी आहे। रूप जी खान ऐं गुणनि जी खान, खदान आहे सीता। उपमा सकल मोहे लघु लागी, भई मां कीअं वर्णन कयां सुंदरता। तुलसीदास या त दर्शन कयो साक्षात सीता जो, अलाए कहिड़ी कहिड़ी साधना अवस्था में, तॾहिं ईअं चई सघे थो। चए थो मां सीता जी सुंदरता कीअं वर्णन कयां, त माना तो ॾिठी आहे तॾहिं ईअं चई थो। ज़रूर तो उहो दृश्य ॾिठो आहे, न त कूड़ त कोन ॻाल्हाईंदो आहे तुलसीदास, धुका त न हणंदो आहे। त हिन ज़रूर अलाए कीअं कहिड़ी अवस्था में ॾिठो तुलसीदास। के चवंदा आहिनि कि वाल्मीकि तुलसीदास जे रूप में आयो आहे, त वाल्मीकि त हो तॾहिं ऋषि, मता उन ॾिठो हुजे सीता जो उहो स्वयंवर में रूप। वाल्मीकि ऋषि उन टाइम ते जंहिं महिल सीता ऐं राम हिन धरतीअ ते उन टाइम ते अवेलेबल। वाल्मीकि त पहिरीं लिखी छॾियो हुई सीता जो चरित्र कि हीअं हीअं थियण वारो आहे। त हा लिखियल पहिरियों ई आहे, त उन पंहिंजे योग बल सां जातो हुई छा? हा, तॾहिं लिखी सीता वाल्मीकि जे आश्रम में त रही हुई। पोइ जेको रही न ॿियो बनवास, त वाल्मीकि उनखे पंहिंजी धीउ करे पालियो हो। त वाल्मीकि जे रूप में थी सघे थो तुलसीदास खे स्मृति हुजे, या भगवान शिव अगरि हुनखे प्रेरणा कई आहे लिखण लाइ, त हुनखे हिकु हिकु दृश्य ॾेखारियो हुजेसि मतां। त तुलसीदास चए थो सीता जी जेका शोभा आहे न, उहा मां बयान नथो करे सघां। सीय शोभा नहीं जाहे बखानी, उपमा सकल मोहे लघु लागी। चए थो अहिड़ी काई उपमा कान्हे, मिसाल जो मां ॾेई सघां। जीअं कंहिंजी मिसाल ॾिबी आहे कंहिंजी सुंदरता जी, त चइबो आहे हिरणी अखियूं उन जूं हिरणीअ जहिड़ियूं। ईअं कवि ईअं मिसाल ॾींदा आहिनि। मेरा चांद मुझे आया है नज़र, कोई चांद सां कंपेयर कंदो आहे कंहिंजी सुंदरता खे। या हिरनीअ वांगुरु अखियूं आहिनि उन जूं, चाल उन जी हाथीअ वांगुरु आहे। भर्तरीअ बि सुठो श्रृंगार वर्णन कयो आहे स्त्रियुनि जो। तुलसीदास चए थो इहे सभु त नंढियूं आहिनि उपमाऊं, इहे सभु त प्राकृतिक जीवन जी उपमा पिया था खणनि कवि। हिरणी केर आहे? हिकु प्राकृतिक जानवर आहे। सीता प्राकृतिक कान्हे, हीअ अलौकिक आहे।
त मां कंहिंसां तुलना कयां सीता जी। उपमा सकल मोहे लघु लागी, मूंखे सभु नंढियूं थियूं लॻनि उपमाऊं। प्राकृत नारी अंग अनुरागी, कोई अगर कंहिं कवि अगर कंहिं स्त्रीअ सां बि कंहिं स्त्रीअ खे वॾाई ॾियण जी कोशिश कई आहे, जीअं चइबो आहे तूं ऐश्वर्या राय थी लॻी, त उहा ऐश्वर्या राय बि सीता जे अॻियां कुझु कान्हे। उहा बि प्राकृतिक आहे, हिन प्रकृतिअ उनखे ठाहियो आहे। त तुलसीदास चए थो अगरि मां ईअं कंहिंखे बि खणी करे सीता सां कंपेयर कंदमि त न्याय न थी सघंदो, सीता उन खां वधीक सुंदर आहे। त हाणे असांखे सम्झणो आहे थोरो सुंदरता छा आहे ऐं इन सुंदरता जो वर्णन करण जो उद्देश्य छा आहे। सिय बरनीय तेई उपमा देई, कु कवि कहाई अजस को लेई। तुलसीदास चए थो सीता जे वर्णन में अगर मां उहे उपमाऊं ॾियां त मुंहिंजी घटिताई थी वेंदी। सुठो कवि ईअं न कंदो आहे कि हल्की फुल्की मिसाल ॾे, त मुंहिंजी घटिताई थी वेंदी कि हे बि उहे ई मिसालूं ई पियो थो ॾे जेके सभु ॾींदा आहिनि। जो पट तरीअ तीयस कुक बि कहाए अजस को ले, त केर अपजस जो भागी बणे। जो पट तरीअ तीय समसिया, जग अस जुबती कहाँ कम निया। हिन सॼे जगत में कंहिं बि स्त्रीअ जी तुलना सीता सां नथी करे सघिजे। अहिड़ी का स्त्री आहे ई कान जंहिंजी मिसाल ॾिनी वञे कि सीता हिन जहिड़ी आहे। त पोइ भला हिन धरतीअ जूं न खणी करे देवलोक जूं खणूं, त तुलसीदास चए थो देवलोक जूं बि खणो, देवताउनि जूं ज़ालूं बि छॾे ॾियो। देवताउनि जूं ज़ालूं बि सीता जी सुंदरता जी ही सुंदरता जो वर्णन पियो थो हले। देवताउनि जूं पत्नियूं बि सीता जेतिरियूं सुंदर कान्हनि, त हुननि जूं खणो, त्रिदेवनि जूं, ब्रह्मा विष्णु महेश। तुलसीदास चए थो सरस्वतीअ खे अगरि मां कंपेयर करणु चाहियां सीता सां, त सरस्वती हूअं त विद्वान आहे, ज्ञानी आहे, शालीन आहे, सभु गुण आहिनि हुन में, संगीत जी देवी आहे, पर उहा ॻाल्हाईंदी ॾाढो आहे। सीता वधीक कोन ॻाल्हाईंदी आहे, घणो फालतू कोन ॻाल्हाईंदी आहे, कम जो ई ॻाल्हाईंदी आहे। त सरस्वती कीअं वधीक ॻाल्हाईंदी आहे, सभिनीनि जे मुख मां जेका बि वाणी निकिरंदी आहे उहा सरस्वतीअ जी त आहे। त गिरा मुखर तन अरद भवानी, सरस्वती त ॾाढो ॻाल्हाईंदी आहे। त मां सीता सां नथो कंपेयर करे सघां सरस्वतीअ खे। ऐं भवानीअ जी अगरि कंपेयर कयां सीता सां पार्वतीअ जी, त पार्वतीअ में वरी इहो दोष आहे कि उहा सदाई शिव सां जुड़ियल आहे, अर्धांगनी, अर्ध नर नारीश्वर आहे शिव, त उहा अधूरी आहे, उहा शिव जे बिना अधूरी आहे, शिव जे बिना कुझु बि कान्हे। त हुन में अधु हिसो शिव जो आहे, पुरुष जो आहे, त इन करे उहा अधूरी आहे। गिरा मुखर तन अर्ध भवानी। अच्छा, हाणे सभिनि खां सुंदर आहे देवताउनि में कामदेव जी पत्नी रति। त उन लाइ चए थो तुलसीदास कि कामदेव जी पत्नी रति सुंदर आहे, घणो बि कोन ॻाल्हाईंदी आहे ऐं पतीअ जे बिना बि उहा सुहंदी आहे, पर उहा दुखी रहंदी आहे, छो त हुनजो घोटु कामदेव बिना रूप जे असर कंदो आहे। हाणे त उहा वरी दुखी रुअण वारी माई आहे, त मां उन सां सीता खे कंपेयर नथो करणु चाहियां। त लक्ष्मी बची हाणे,
त तुलसीदास चए थो लक्ष्मीअ में त सभु गुण आहिनि। लक्ष्मी सुंदर भी आ, पैसे वारी भी आ, सभु गुण आहिनि, पर उन जो वरी पेकनि सां ॾाढो लगाव आहे। ऐं उहे पेका केरु अथसि? विष ऐं जे कारखत जी कथा में कोन ॿुधंदा आहियूं, जलंधर सां मोह पैदा थी वियो लक्ष्मीअ जो, चयो मुंहिंजो भाउ आहे। त हिननि खे भाउरनि जो ॾाढो असरु आहे। विष ऐं बारूनी बंधु प्रिय जेही, दारू बि निकितो हो समुंड मां ऐं ज़हर बि निकितो हो ऐं पोइ लक्ष्मी बि उन मां ई निकिती। त तुलसीदास चए थो उन ते पंहिंजे इन्हनि पेकनि जो बि असरु आहे। लक्ष्मीअ ते बि मदिरा जो ऐं विष जो ऐं जलंधर जो असरु त आहे। तॾहिं त जंहिं माण्हूअ वटि पैसो अची वेंदो आहे उहो मद में अंधो थी वेंदो आहे, जलंधर वांगुरु अहंकारी थी वेंदो आहे ऐं ज़हरीलो थी वेंदो आहे। जंहिंखे अनायास लक्ष्मीअ जी कृपा थी वञे, बिना वधीक महिनत जे पैसो ई पैसो, त उनखे लक्ष्मीअ जा भाउर बि अची करे उनखे मदद कंदा आहिनि। छो त लक्ष्मीअ जो प्रेम आहे पंहिंजे इन्हनि भाउरनि सां। त तुलसीदास चए थो सीता अहिड़ी बि कान्हे, सीता अतुलनीय आहे, बेजोड़, जंहिंजी काई मिसाल कान्हे। त कीअं आहे सीता? तुलसीदास चए थो हिकु कमु कयो वञे, छवि माना छवि सुंदरता, रूप हिकु कल्पना तो करे, रूप जो समुंड हुजे, रूप जो समुंड हुजे ऐं उनखे कच्छप, जीअं समुंड मंथन थियो हो न, समुंड विलोड़ियो वन त उन मां लक्ष्मी निकिती हुई। तुलसीदास चए थो हिकिड़ी ॿी लक्ष्मी कढणी पवंदी, समुंड हुजे रूप जो ऐं कच्छप उहो ई हुजे जेको भगवान हो, उहो ई कच्छप अवतार हुजे ऐं शोभा जी रस्सी ठाही वञे ऐं सिंगार हुजे मंदिराचल पर्वत। पोइ उनखे मथियो वञे, विलोड़ियो वञे। केरु विलोड़े? पाण कामदेव उनखे विलोड़े। पोइ अहिड़े मंथन सां अगरि का लक्ष्मी पैदा थिए त थोरो थोरो चई सघूं था सीता ओड़ी आहे, एॾी सुंदर आहे सीता। ए विधि उपजे लछ, जब सुंदरता सुखो मूल, तदपि सकोच समेत कभी कहीं सीय समतूल। तॾहिं बि ॾाढो संकोच सां ई चवंदासीं कि सीता अहिड़ी आहे सुंदर। हाणे उन सीता जो एॾो सुंदरता जो वर्णन आहे त मां सोचां पियो इन सां शिक्षा छा पई थी मिले असांखे। सीता पोइ जॾहिं अॻियां आई त सभु राजाऊं मोहित थी विया। सीय चकित पान सरोज मोहे जयमाला, अवचट चितय सकल भुआला। सब मोहित थी विया, राजा ऐं स्त्रियूं बि। त हिते मुंहिंजे मन में अचे पियो तो प्रश्न अॻियां वधण खां पहिरीं कि शिक्षा छा थी मिले। सीता सुंदर हुई, ॾाढी सुंदर, सिंगार बि न कयो हो। जेतिरा बि आभूषण थींदा आहिनि उहे सभु उन साहेड़ियुनि उन्हनि खे पाता हुआ। भूषण सकल सुदेश सुहाए, अंग अंग रुचि सखिन बनाए। साहेड़ियुनि उनखे उहे आभूषण पाता हुआ। रंग भूमि जब सिय पग धारी, देख रूप मोहे नर नारी। स्त्रियों ऐं पुरुष सभु मोहित थी विया, माना उन जहिड़ी सुंदर बि काई बि कान हुई। त सुंदरता ॾेखारे करे
असांखे रामचरितमानस इहा ई तो शिक्षा ॾे न कि सुंदरता सुठो गुण आहे, हा न। सभिनि जे मन खे मोहे स्त्री, सीता बि इहो ई करे रही आहे, करे न रही आहे, थी रहियो आहे कि रुगो अचे थी त सभिनि जो मन मोहिजी पियो थो वञे। त इहा ई कामना अगरि हर स्त्री रखे रामचरितमानस ॿुधी करे कि अगरि सीता सुंदर हुई त असां बि अगरि सुंदर थियूं, श्रृंगार कयूं त हिन में का बुराई त कान्हे। त हर को चवंदो काई बुराई कान्हे, पर इन ते थोरो पाण चर्चा कयूं, ॻाल्हायूं थोरो। श्रृंगार केतिरो करणु खपे, कीअं करणु खपे ऐं छो करणु खपे। श्रृंगार ज़रूरी आहे या कान्हे, इहो बि त इहो हिकु ॾाढो वॾो प्रश्न आहे, जटिल बि प्रश्न आहे। श्रृंगार खे न सम्झण जे करे कुझु जो कुझु बि थी वेंदो आहे। जीअं ॾिसंदा आहियूं शादियुनि पार्टियुनि में श्रृंगार जे नाले ते छा छा न थींदो आहे, श्रृंगार जे नाले ते। भई तयार न थियूं छा, शादी आहे त हिन में त भई करिणो पवंदो न, शादी आहे त जेको करिणो पवंदो, शादी आहे, शादी असांजे घर में आहे त कॾहिं कॾहिं त भई कंदासीं न श्रृंगार, त कॾहिं कॾहिं वारियूं न, ही त रुगो मौक़ो ॾिसंदियूं आहिनि। किटी पार्टी अगरि हुजे त बि तयार थी वेंदियूं आहिनि सुठे सां, श्रृंगार उन में त ठीकु आहे, पर श्रृंगार जो तव्हां अॼु अगरि ॾिसो छा स्वरूप थी वियो आहे श्रृंगार जो। छा इहा शिक्षा थो ॾे रामचरितमानस जेको अॼु श्रृंगार हली रहियो आहे शादियुनि पार्टियुनि ते श्रृंगार जे नाले सां। हाई ख़र्च बि ॾाढो, हाई फाई माई ख़र्च बि ॾाढो थी करे, हेवी ड्रेस, हेवी मेकअप, पहिरीं बेस चेहरे ते बेस थींदो आहे, पोइ वरी ॿियो कुझु, वरी टियों टे हू थींदा आहिनि, थोपींदियूं आहिनि, टे कुझु थपींदियूं आहिनि, पोइ शुरू थींदो आहे हू नोकिया मां आईफोन ठाहे छॾींदियूं आहिनि। पोइ ड्रेस बि सुठी, ऐं कुझु काई ड्रेस ईअं थींदी आहे कि ॿिन्ही हथनि सां झलणी पवंदी आहे, उहा बि संभालणी बि आहे। हिकु माण्हू रखणो पवंदो आहे। एॾो कुझु थी रहियो आहे, रामायण में वर्णन त हले ई पियो थो श्रृंगार जो, त असां उनखे हिन सां कंपेयर कयूं त फ़र्क़ु छा आहे। हूअं लॻे थो कोई फ़र्क़ु कान्हे। सीता जेतिरो सुंदर नज़र अची सघे पई ओतिरो नज़र अची रही आहे ऐं सभु ॾिसी रहिया आहिनि सुंदरता। ही बि उहो ई पियो थियूं कनि अॼु जे समय में बि, जेतिरो सुंदर नज़र अची सघे माई ओतिरो अचण जी पूरी कोशिश कंदी आहे ऐं माण्हू चरिया बि थींदा आहिनि। पर इहो ॿुधायो चरिया केरु थींदा आहिनि, पुरुष या मायूं? आकर्षित केरु थींदो आहे? पुरुष ई थींदा आहिनि न। मायूं बि ख़ुशि थींदियूं आहिनि, मायूं बि हिक ॿिए खे ॾिसंदियूं आहिनि। मूल में त पुरुष ई आहिनि न। भई माई थोड़ी तारीफ़ कंदी, माई त ईर्ष्या कंदी, सड़ंदी मन में। ऐं साड़ जे विच में केरु आहे? पुरुष। कि हुन हिन खे ॾिठो मूंखे कोन ॾिठो, या सभु जेंट्स हुन ॾे पिया था निहारनि। हाणे माई जे मन में कुझु ग़लति न हूंदो आहे भावना, हुनखे खपे केवल तारीफ़। ऐं तारीफ़ जे पुठियां हिकु ईगो बि हूंदो आहे। ईगो हूंदो आहे कि मां जो मेकअप करे, श्रृंगार करे, महांगी ड्रेस पाए करे जेॾी महिल नज़र अचां, सभु मूं ॾे निहारनि, त मूंखे महसूसु थींदो मां कुझु हिन धरतीअ ते
अलॻि शइ आहियां, यूनिक आहियां कुझु, इहो ॾिसी करे उहा महसूसु करे ॾाढो ख़ुशि ख़र्च बि कंदी आहे, केतिरो बि ख़र्च थिए, इहो मूंखे खपे। पर स्त्री खे थोरी इम्प्रेस करणु चाहींदी आहे। स्त्रीअ खे इम्प्रेस बि तॾहिं करणु चाहींदी जीअं किटी पार्टी थींदी आहे मायुनि जी, उन में त मायूं ई हूंदियूं आहिनि, उन में बि तयारु थींदियूं आहिनि, उहो कंहिंजे लाइ थींदियूं आहिनि, उते त पुरुष कान्हे कोई। त माई जी तारीफ़ बि चाहींदी आहे, पर हिकु ॻाल्हि यादि रखिजो, काई बि माई कॾहिं बि दिलि सां तारीफ़ कोन कंदव, उहा मन में साड़ ई कंदी। ॿाहिरां चवंदव अरे केॾी सुठी थी लॻी, ही छा पातो अथई, नेकलेस सुठो थो लॻे, मन में ईर्ष्या पई थी हले, पर ॿाहिरां निभाइण जे लाइ त इहा त मन माई तारीफ़ करे या त कंहिं कम जी कान्हे, त बाक़ी बचा पुरुष। पोइ वरी ईअं थी वेंदो आहे, धीरे धीरे माई खे लॻंदो आहे कि जेको मेकअप मां हेॾो टाइम कयो, हाणे माण्हू नथा निहारनि, साॻे ड्रेस, साॻियूं ॻाल्हियूं, त पोइ हाणे नओं कुझु खणी ईंदी आहे, कुझु नई ड्रेस जंहिंमें कुझु एक्स्ट्रा बि नज़र अची वञे। पोइ वरी सभु वाइड़ा थींदा आहिनि जेंट्स, कि अरे भाभी जी अॻियां अची वेंदा आहिनि, भाभी ॿियो ठीकु आहियो, भाभी ख़ुशि कि हा वरी मां वरी उन ई फॉर्म में अची वियसि, पर वरी उहो कुझु टाइम हलंदो आहे, भाभी पहचान में कोन पई अचे, भाभी पहचान में किथां ईंदी, मेकअप जो कराए आई आहे। अच्छा, मेकअप घणी देर रहंदो आहे, 2-3 कलाक, जेको ब्यूटी पार्लर वारो आहे, त शादीअ ते ई 2-3 कलाक वेठे ई लही वेंदो अथनि मेकअप, त शादीअ ते ई, पोइ त अञा ख़राब लॻंदियूं आहिनि। अगरि मेकअप लही वञे, थोरा वार बिखरजी वञनि, पसीनो हुजे 3 कलाके खां पोइ, त अञा पहिरें खां बि चट, त पोइ वरी सॼो मेकअप लही वञे त अच्छा, इहो मेकअप घर अची करे त हूअं ई धुअंदी आहे न, हैवी ड्रेस चेंज करे वापसि नॉर्मली पाईंदी न, त माना इहो मेकअप घोट लाइ कोन पियो थिए, हा न। घोट चवंदसि परे थी, तयारु थियणो आहे मूंखे, त कंहिंजे लाइ पई थी तयारु थिए, इहो सभु चवणु ज़रूरी आहे। ऐं तव्हां ई ॿुधाए सघो था इहो सभु भई छा आहे। मूंखे त मां जिज्ञासु आहियां, थोरो दार्शनिक टाइप जो, त ॾिसंदो आहियां शयुनि खे, छा थी रहियो आहे, छो थी रहियो आहे। ऐं चवंदियूं भई सीता जो अगरि सिंगार करे सघे थी, त सिंगार ग़लति किथे आहे, सिंगार ग़लति त कान्हे, पर मां इहो सोचे करे इन निर्णय ते पहुतुमि, सिंगार त सुठी शइ आहे। कविन केॾा गीत लिखिया आहिनि सिंगार ते, सादगी सिंगार हो गई, आईनों की हार हो गई। ऐं हिकु त अचो ॿुधायां, सिंधी कलाम आहे, तुझी सूरत गुल गुलाब चवा, तुझी सूरत गुल गुलाब चवा, या मुल्क संदो महताब चवा, या मुल्क संदो महताब चवा, हो तुझी सूरत गुल गुलाब चवा।
तुझे मुंह मिठे खे माह चवा या हुस्न संदो बादशाह चवा तुझे मुंह मिठे खे माह चवा या हुस्न संदो बादशाह चवा या मजहर रूप अल्लाह चवा या मजहर रूप अल्लाह चवा या मस्जिद जो महराब चवा तुझी सूरत गुल गुलाब चवा तुझी सूरत गुल। तुझी लाल लबन थी तुझे लाल लबन की मां लाल चवा या हकीकत जे मन जो मिसाल चवा या खंड चवा या मंड चवा या सुर का सुहारा अनाब चवा तुझी सूरत गुल गुलाब चवा तुझी सूरत गुल। तोखे खंड चवा या मंड मंड माना जादू टोनो या मुल्क संदो महताब चवा महताब माना चंड तुझे मुंह मिठे खे माह चवा माहब माना चंड या हुस्न संदो बादशाह चवा या मजहर रूप अल्लाह चवा मजहर भी माना छवि या मस्जिद जो महराब चवा। तो एड़ियों शायरियों गजलों मैंने पूछा चांद से तुमने देखा है कहीं तो ये कविन कंहिंजे लाइ लिखिया आहिनि उहा कहिड़ी सुंदरता आहे इन्हे ते थोरो पाण खे सोचणो आहे ऐं ॿुधणो आहे। हीअ अलॻि आहे जंहिंजो थोरी देरि पहिरियों असां ॿुधोसीं कहिड़ा बि कपिड़ा पाइण अंग प्रदर्शन करण कुछ भी वार ठाहिण इहो अलॻि शइ आहे ऐं सींगार अलॻि शइ आहे सुंदरता अलॻि शइ आहे। इन खे असांखे सम्झणो पवंदो ॾाढो ज़रूरी अथव तव्हांजे लाइ मुंहिंजे लाइ न। असां त केवल ॾिसी सम्झी वेंदा आहियूं कि हिन जो सींगार हिन जे व्यक्तित्व सां मेच खाए थो या न। असां बस दर्शन कंदा आहियूं कि हिन ही मेकअप कयो आहे हिन ही कयो आहे हिन ही कयो आहे ऐं सच में अंदरि अहिड़ी आहे या न आहे। पर तव्हांखे थोरो ध्यानु रखणो पवंदो सींगार कीअं कजे केतिरो कजे कहिड़ो कजे। त सभिनि खां पहिरीं मां ॿुधायां सुंदरता भीतर खां शुरू थींदी आहे भीतर खां गुणनि सां थींदी आहे। असली स्मार्टनेस सुंदरता स्मार्ट केरु आहे हृदय कहिड़ो आहे असांजो इतां खां शुरूआत थींदी आहे सुंदरता जी। हृदय कहिड़ो आहे अगरि मन में द्वेष आहे मन में ईर्ष्या आहे त पहिरीं इहा दूर थियणु खपे सुंदर थियण जे लाइ। मेकअप त पोइ जीअं मां चयो न चेहरे ते पहिरीं बेस लॻाइबो
पोइ वरी ॿियो कुझु लॻाइबो, पोइ शुरू थींदो हुअ कलाकारी। तहिड़ीअ तरह इन खां बेस खां बि पहिरीं कुझु ॿियो शुरू। ॾाढियूं त डाइटिंग बि कंदियूं आहिनि स्मार्ट थियण लाइ। डाइटिंग सनो थियणो आहे, बुख ते वीचारियूं बुख ते वेहंदियूं, रोटी कोन खाईंदियूं, बुख लॻी आहे पर न आहे खाइणी। भॼ डुक बि कंदियूं, छा चइबो आहे वॉक चइबो आहे रनिंग खे, जॉगिंग, उहो बि कंदियूं। पर उन खां पहिरीं जेका ज़रूरी शइ आहे सुंदर नज़र अचण जे लाइ, उहा ॻाल्हि मां ॿुधाए रहियो आहियां। ऐं उहा ख़बर तव्हांखे बि आहे। पर माण्हू सस्ते में जल्दी शॉर्टकट में तो सुंदर नज़र अचणु चाहे। शॉर्टकट में केरु इहो सभु करे, मन में वञी ईर्ष्या दूर करे या इहो कपट दूर करे, ईगो हटाए, त शॉर्टकट छा नज़र ईंदो अथसि? थोड़ा पैसा ख़र्च कर, हिकु महांगी ड्रेस वठी अच, पार्लर मां ही कराए अच, बस सभु तुंहिंजी तारीफ़ कंदई। इहा सस्ती लोकप्रियता तारीफ़ कान्हे, ही जेंट्सनि जो काम जाॻाइण जो तरीक़ो आहे। ऐं इहा का तारीफ़ जी ॻाल्हि त कान्हे कि तो जेंट्सनि खे उत्तेजित कयई, उन उत्तेजना में उन तुंहिंजी तारीफ़ कई, भाभी जी, त तूं इन में न ख़ुशि थी, सस्ते में, सस्ती लोकप्रियता। छो त इहो बि जॾहिं ढिलो पइजी वेंदो, फिको पइजी वेंदो उमिरि जे अनुसार, पोइ छा कंदीअ? चवंदी पोइ मूं वटि आहे न तरीक़ो, शॉर्टकट ॿिया बि आहिनि। पोइ इहे ईंदा आहिनि ख़ाली प्लाट, गोॾे जे हितां फाटल, अलाए किथां फाटल अंग प्रदर्शन। पोइ वरी सभु निहारींदा जेंट्स, जीअं मां पहिरीं चयो। पोइ चवंदी भाभी जी देखा, सब फिर मेरे को देख रहे हैं। अरे देख नहीं रहे, चौंदी आप अपना ज्ञान अपने पास रखो, हमें देखो, हमें मिल गया। अरे मिल गया, यह कहिड़े कम जी इहा तारीफ़ है? त शुरूआत थींदी आहे मन जी सुंदरता सां। बिना उन बेस जे ॿाहिरीं सुंदरता कंहिं कम जी कान्हे। इहो मूंखे ॿुधाइणो आहे। सीता पहिरीं भीतर खां सुंदर हुई, मन में न को द्वेष, न को ईर्ष्या, न को छल, न को कपट। पहिरीं इतां शुरूआत थींदी आहे। घर जे कमनि में बि होशियार, शालीनता, पंहिंजी मर्यादा, घटि ॻाल्हाइण, ईगो न, भाव सां भरियल मन, प्रेम सां भरियल हृदय, सच्चाई, धर्म सां प्यार। पहिरीं त इहे गुण हुजण खपनि। ख़ासि कर मां सिंधियुनि मायुनि खे थो चवां, भैंसा छा जवान छा बुढ़ी, सभिनि खे शौक़ु लॻो पियो आहे उहो ई प्रदर्शन जो। बुढ़ियुनि खे बि वरी चवनि कि शादीअ ते तयार न थींदासीं त कॾहिं बाक़ी तयार थी न। ही छा आहे? हीअ वीचारी दादी ॾिसो, हिन सॼी जीवन हिकु क्रीम लॻाए करे गुज़ारे छॾी, है न भाभी? हिकु ई क्रीम बसि न, उहा बि न। पहिरीं कंदा भाई केॾां वञिणो आहे ज़ालुनि में त छा कंदा हुआ? बसि हिकु क्रीम न, चोटी करे क्रीम लॻाए, बिंदी लॻाए, निकिरी वियो माण्हू, तब सुंदर लॻंदो हो माण्हू। हाणे त ठहे न को करे, को हितां कट कंहिंखे हितां कट। हिकिड़ीअ खे मां चई करे छॾारायोमांसि। इहो ईंदी हुई दरबार में, चई इहे डायरेक्ट न, बस एतिरो चवांसि बहुत अच्छा लग रहा है, कितना अच्छा लग रहा है, ऐसे कट पहने आपने, बढ़िया है। ये चई करे वो समझी वही, पोइ पाइण ई छॾे ॾिनई। मां चयोमांसि हा बसि थी वियो, ॿिए हंधि बि न पाइजां। मतां चई हिते रुगो पाइण बंदि करिणो आहे। चई न, मां हाणे किथे बि न पाईंदी आहियां। इहा करे तारीफ़ पाइण, मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे ईअं करे तारीफ़ पाइण छॾे ॾियो।
तारीफ़ पायो ॿिए कारण सां। अरे मां त चवंदो आहियां माईअ जो रुसण बि तारीफ़ जे लाइक़ु आहे, उहो बि हिकु गुण आहे। रुसण, जिद करण, हठ करण, विढ़ण बि प्रेम सां हुजे त उहो हुजे, उहो सभु हुजे। शिकायत करण उहो बि उनजो सिंगार आहे, पर ही सिंगार कान्हे। त हृदय पहिरीं त असांजो सुंदर हुजे, ॿियो बुद्धि शुद्ध हुजे, जंहिंमें वीचार सुठा हुजनि, अमीरनि वारा वीचार हुजनि। अमीर माना इहो मां कॾहिं ॿुधायो हो, अमीर चइबो कंहिंखे आहे जंहिंजा वीचार ऊंचा आहिनि, सोच ऊंची आहे। इहे सभु हुजण खां पोइ अंतःकरण जंहिंजो शुद्ध आहे, पंहिंजे धर्म ते आहे, समझदार बि आहे, विवेकी बि आहे, माई ज्ञानी बि आहे। उन खां पोइ हाणे ॿाहिरियों सिंगार शुरू थो थिए। सभिनि खां पहिरीं था अचनि कपिड़ा। कपिड़ा उहे पाइजनि जेके असांजे शरीर, रूप ऐं कर्म जे अनुरूप हुजनि। जे मुंहिंजी ये ड्रेस मुंहिंजे कर्म जे अनुरूप आहे, मुंहिंजो कम बि इहो ई आहे ऐं ड्रेस बि ही आहे, त हिकु त मुंहिंजो कम सां मैच पे थी थिए ड्रेस, ॿियो कलर पंहिंजो जेको सूट करे ऐं पंहिंजे दिलि खे वणंदो हुजे। इन जे अलावा कपिड़नि में बि सभु कुझु मां ई ॿुधायां, कुझु तव्हां बि ॿुधायो न, मूंखे जानकारी थोड़ी आहे कि हीअ डिजाइन, हूअ डिजाइन, हीअ सुठी, पंहिंजे शरीर जे अनुरूप। हा उहो बि न थिए, भली नई डिजाइन अचे, ड्रेस नई अचे, कुर्ती मूंखे सुठी लॻंदी आहे, ॿियो कोई पाए लेडीज कुर्ती गोल वारी, उहा सुठी लॻंदी आहे। ऐं ॿी हिकु ॻाल्हि, जेतिरो थी सघे घटि में घटि कपिड़नि सां कमु हलायूं। छो त हिकिड़े ॾाढे वॾे गायक इहा ॻाल्हि ॿुधाई, चई मां साॻिया कपिड़ा पाईंदो आहियां। साॻिया छा चइबो आहे, धोई करे वरी पाइण, रिपीट करण। इहो सभु कयो, तव्हांजो वॾो योगदान थी वेंदो हिन धरतीअ जे लाइ। इहो ॾाढो वॾो कारण आहे पॉल्यूशन में, प्रदूषण फैलाइण में। कपिड़ा उद्योग, जेके माण्हू बस कपिड़ा वठंदा ई रहंदा आहिनि, उहे धरतीअ जो नुक़सान पिया था कनि। उहो ॾाढो वॾो नुक़सान। हिकिड़ा वठी वरी ॿिया, उन पंहिंजे तरीक़े सां सम्झाई कि कीअं पियो थो नुक़सान थिए। ऐं उन में बि ख़ासि कर कॉटन जे अलावा जेतिरा बि आहिनि, छा ईंदो आहे कॉटन जे अलावा? सिंथेटिक, इहे ॾाढियूं शयूं आहिनि। अच्छा, कॉटन एतिरो नुक़सान कोन पहुचाईंदी आहे धरतीअ खे, पर वरी शादी पार्टीअ जूं इहे ड्रेसूं कॉटन में न ठहंदियूं आहिनि शायदि। त असां त इहो कयूं पिया था, कॉटन ऐं साॻिया असां रिपीट पाईंदा आहियूं। त हिकु इहो असांखे अचणु खपे कि अगरि भीतरी सुंदरता आहे त असां कॉटन में बि ऐं थोड़नि कपिड़नि में बि सुंदर नज़र अची सघूं था। पोइ वरी अगरि वधीक ई कोई हू आहे, कोई फंक्शन आहे या कोई उपलक्ष्य आहे, त उन में बि मूंखे जानकारी त कान्हे, पर एतिरो तो चवणु चाहियां कि उन में बि एतिरो मेकअप कयो जेको ओवर न थी वञे। सीता ओवर मेकअप मेकअप त सीता कयो ई कान्हे, इहो ॿुधायांव। मेकअप में ऐं श्रृंगार में फ़र्क़ु अथव, उहो ख़बर अथव न। मेकअप अलॻि आहे, श्रृंगार अलॻि आहे। मेकअप त मथी उहा आहे कलाकारी, मथी पॉलिश आहे। श्रृंगार पॉलिश कान्हे, उहा ओरिजिनल हिकु श्रृंगार ई आहे। उन में आभूषण बि अची विया, उन में कपिड़ा बि अची विया। सीता हिते साड़ी पाती आहे, उहो वर्णन आहे।
सोह नवल तन सुंदर साड़ी, नवल तन माना नव युवती आ सीता, साड़ी पाती आ, जगत जननी अतुलित छवि भारी, उन जी छवि भारी आ। त हेॾी सुंदर सीता आहे त केवल कपड़नि जे करे न, छा तव्हां ॿिए खे ॾिसंदा आहियो त पहिरीं हुन जे गुणनि ॾे ध्यानु कोन वेंदो अथव? मां त ॾिसंदो आहियां, अगरि का बढ़िया टिप टॉप थी करे तयार थी आई आहे पर भीतर मां आहे गुस्सेल उहा छिती, त पहिरीं असांजो ध्यानु होॾां वेंदो, पोइ असां मैच कोन कंदासीं, अरे यार हीअ छा करे आई आहे, त माना ध्यानु वञे थो। ऐं इन जे विपरीत का माई बिल्कुलु सिंपल डिसेंट थी करे वेठी आहे, पर असांखे ख़बर आहे हीअ केॾो घर जो कमु कंदी आहे, हीअ ज़िमेदार आहे, हीअ कूड़ न ॻाल्हाईंदी आहे, हीअ कपट न कंदी आहे, हीअ वधीक जलेबी न ठाहींदी आहे, त सहज असांखे सुंदर लॻंदी या न लॻंदी। तीअं ई असां बि सम्झूं पंहिंजे लाइ बि कि असां केवल ॿाहिरों मेकअप कंदासीं ऐं भीतर सां कोई सुधार न कंदासीं त असांजे लाइ बि ईअं ई सोचींदा, मज़ाक ई उॾाईंदा। त मायने पियो थो रखे भीतर जो आचरण, सुंदरता भीतर जी केतिरी आहे। जॾहिं सभ्यता जो विकास थियो, पहिरीं त माण्हू झंगलनि में बि रहंदो हो, गुफाउनि में रहंदो हो, पोइ धीरे धीरे थोरो अकुल आयो त पता पाईंदो हो माण्हू, पोइ वणनि जी छाल ॿधंदो हो। इन खे चइबो आहे सही सिंगार। पोइ वरी धीरे धीरे वधंदो वियो, एतिरो त ठीकु हो कि परिस्थिति अनुसार थधि में कहिड़ा कपिड़ा पाइण खपनि, ख़राब बि न लॻनि, ऐं गर्मीअ में कहिड़ा, ऐं इन जे अलावा ॿियो छा असां करे सघूं था। काजल जेके अख में लॻाईंदा आहिनि, काजल। अच्छा हिकु ॻाल्हि ॿुधायो, पंहिंजे लाइ बि सिंगार थींदो आहे छा? कि कोई माण्हू इन लाइ करे कि मूंखे ई सुठो थो लॻे जे काजल लॻायई ऐं आईने में निहारियई त लॻे ईअं। मूंखे बचपन में महसूसु थींदो हो, असां बचपन में लॻाईंदा हुआसीं सुरमो, ॿियो कोई लॻाईंदो हो त पोइ पाण खे ई सुठो लॻंदो हो। त ईअं तव्हां सां कॾहिं थियो आहे कि मूंखे ॿिए खे कोन्हे ॾेखारिणो, मूंखे ख़ुदि खे सुठो थो लॻे? ईअं बि थियणु खपे। इहो बि ठीकु आहे। असांखे जेको कंफर्टेबल लॻे, जंहिंमें असांजी सहजता न हली वञे, बस भीतरी गुण मौजूदु हुजनि, भीतरी लक्षण न निकिरनि, त पोइ वधीक चिंता न कयूं, पोइ वधीक सहजता ॾिसूं। ॾिसो इहे उहो माण्हू चेष्टा कंदो आहे जंहिं वटि कुझु टैलेंट कान्हे, जंहिं वटि काई प्रतिभा कान्हे, जंहिं वटि कुझु आहे ई कोन, न भक्ति आहे, न ज्ञान आहे, न का सम्झ आहे, न को कुझु नॉलेज आहे, उहो इहे तरीक़ा अपनाईंदो आहे हाईलाइट थियण जे लाइ, सिंगार, मेकअप, ड्रेसूं, हे हो, त उहे चङी देरि न टिकंदा आहिनि। भली असां धीरे धीरे यात्रा कयूं, पर अंदरी सुंदरता पाइण जी कोशिश कयूं। त उहो हिते वर्णन पियो थो अचे, सीता ॾाढी सुंदर आहे, पर कीअं सुंदर आहे? उहा भीतर सां सुंदर आहे, उहो प्राकृतिक कान्हे हुनजो जनम असां वांगुरु। ऐं ॿी मज़े जी ॻाल्हि, हिते कंहिं बि स्त्रीअ खे ईर्ष्या कोन थी रही आहे सीता सां। सिंगार त अहिड़ो हुजे कि माईअ खे बि ईर्ष्या न थिए। इन खे चइबो आहे असली सिंगार, कि कंहिं माईअ खे माई मोड़ा न ॾे ॾिसी करे, माईअ खे लॻे कि हीअ सुठी आहे, असां हिन खे सुञाणूं, हिन जो नेचर कीअं आहे, त ईर्ष्या माईअ खे बि न थिए। उन खे चइबो आहे सुठो सिंगार। त सीता खे हिते सभु हुन सां ई पिया था निहारनि, सुठी हुन सां, कि हीअ ॾाढी सुंदर थी लॻे।
बाक़ी ॿी ॻाल्हि आहे उपमा कंहिंसां ॾिनी वञे, उहो बि असां ॿुधोसीं। तव्हां संसार जी काई बि माई खणो, माई खणा, चवां हीअ माई ॾाढी सुंदर आहे, पर थोरो ई वीचार कंदमि त का न का वरी हुन में माइनस पॉइंट नज़र अची वेंदी कि सुंदर त आहे पर हीअ छिती जेॾी महिल थींदी आहे त छिती थी वेंदी आहे। पोइ वरी ॿी खणा, चवां हीअ छिती कान्हे, वीचारी केॾो गुस्सो ॾियारीसि त छिती कान थींदी आहे, त वरी हिन में ॿी बुराई इहा आहे कि इहा वरी कॾहिं कॾहिं हूअ थी वेंदी आहे, गेबली मोगी थी वेंदी आहे, त हिनखे हटाइसि। अच्छा हीअ माई, हीअ मां कल्पना कंदो आहियां, अॼु इहे प्रसंग आयो त सोचां पियो, परफेक्ट केरु आहे माई? काई बि कान्हे हिन संसार में। कुझु के का सुंदर आहे त वरी अकुल कोन्हे, अकुल आहे त सांवरी आहे, ऐं सांवरी कान्हे अकुल बि आहे त वरी भॻवान खे कोन मञींदी आहे। का न का बुराई हूंदी। ऐं तुलसीदास त हुन में बि बुराइयूं ॻोल्हे वरितियूं, सरस्वतीअ में, सरस्वती, लक्ष्मी, पार्वती, रति, पर सीता अहिड़ी आहे जंहिंमें कोई उनखे बुराई अहिड़ी नज़र नथी अचे जंहिंजे करे असां उनजी सुंदरता न ॾिसी सघूं। सोहनवल तन सुंदर सारी, जगत जननी अतुलित छवि भारी। राम सिया राम, भूषण सकल सुदेश सुहाए, अंग अंग रची सखीन बनाए। राम सिया राम, रंग भूमि जब सिय पगधारी, देख रूप मोहे नर नारी। देख रूप मोहे नर नारी, हर्ष सुरन दुंदुभी बजाई, बरस प्रसून अपछरा गाई। पान सरोज सोहे जयमाला, अवचट चितय सकल भुवाला। सिय चकित चित राम ही चाहा, भय मोह बस सब नर नाहा। भय मोह बस सब नर नाहा। सीता हथ में वह वरमाला खणी, जयमाल खणी करे अॻियां वधे पई, पर ॻोल्हे पई राम खे। माना इन जेको श्रृंगार कयो आहे सीता, वो कंहिंजे लाइ कयो अथई? राम जे लाइ। त पहिरीं शिक्षा इहा आहे कि श्रृंगार कंहिंजे लाइ करे माई? घोट जे लाइ। दुल्हनूं बि मां लॻे थो जेका जंहिंजी शादी आहे उहा बि इहो ई सोचींदी आहे कि माण्हुनि खे वणा थी या नथी वणा। संसार जे जेके आया आहिनि रिसेप्शन में, उहे तारीफ़ कनि था या नथा कनि। सीता जो सॼो ध्यानु आहे राम में, ॻोल्हे पई थी, हेॾा पंहिंजी मर्यादा में बि रहणो आहे, पर प्रेम जे करे राम खे बि तिरछी हुन निगाहुनि सां चालाकीअ सां ॻोल्हे थी।
पान सरोज सोहे जयमाला, अव चट चितय सकल भुआला, सिए चकित चित राम ही चाहा, भय मोह बस सब नर नाहा। सीता त राम खे पे थी ॻोल्हे ऐं राजा हिन खे पिया था ॾिसनि। पोइ सीता ॾिठई, मुनि समीप देखे दो भाई, ऋषिअ सां गॾु ॾिठई ॿई भाउर, लॻे ललक लोचन निधि पाई। ईअं लॻो ॼण हुनखे पंहिंजो खजानो मिली वियो हुजे, जेको गुम थी वियो हो पंहिंजो, उहो ॼण वापसि मिली वियो। हिकदमि जीअं ऋषिअ खे ॾिठई सीता त हिकदमि मर्यादा में अची वई। गुरुजन लाज समाज बड़ देख सिय सकुचानी, हिकदमि वापसि संभाले वरितई। गुरुजन वेठा आहिनि ऐं सॼो समाज वेठो आहे, त वापसि नज़रूं फेरे छॾियईं। लाग बिलोकन सखिन तब रघु बीरही और आन। बाक़ी पोइ वरी साहेड़ियुनि ॾे निहारण लॻी, पर हृदय में राम जी छवि, राम खे ॾिसी करे हृदय में राम जी छवि रखियईं। ऐं पोइ निहारे कोन पई राम ॾे, निहारे साहेड़ियुनि ॾे पई, पर पतो माईअ जो पवंदो कोन्हे निहारे केॾां थी ऐं ध्यानु केॾां आहे। हिकु भाईअ पंहिंजे दोस्त खे चयईं, यार हिकिड़ी माई मूं ॾे निहारे पई थी, पर सम्झ में नथो अचे, कंफ्यूज़न आहे थोरो, सम्झ में नथो अचे कि खिली करे थी ॾिसे या ॾिसी करे थी खिले। ॾाढो मुंहिंजी ॿिन्हिनि में अंतर आहे ॾाढो। भई ॾिसी करे ऐं खिले थी त माना सुठो आहे, ख़ुशि थी थिए, न खिली करे ॾिसे थी त माना पोइ त ठीकु आहे, पर ॾिसी करे पोइ थी खिले त गड़बड़ आहे, मजाक थी उॾाए। ख़बर हुन चई त भाऊ लॻी, जबकि साहेड़ियुनि में ध्यानु कोन्हे, ध्यानु राम। पोइ हिते असां कथा रखूं था, वरी पोइ मिलूं था सुभाणे। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।